स्कूल में जिन प्रेस स्कूल असां वटि बीठो आहे असां साईं खां पुछंदासीं त राति जो मच्छर केतिरा आहिनि ऐं तव्हां छा चवंदो इंतिज़ामिया खे मच्छरनि जे बारे में छा करणु घुरिजे इंतिज़ामिया खे? त वाक़ई मच्छर तमामु घणा थी चुका आहिनि ऐं जेके वरी ग्लोबनि वारा आहिनि इहे मच्छरनि जा ग्लोब इहे बि महांगा थी चुका आहिनि। सो ग़रीब माण्हू असां पारो वञे सो वञे काॾे वरी इंतिज़ामिया बि पहिरियों एकड़ ॿेकुड़ को स्प्रे कराईंदी हिन त उहो जीअं मच्छर वधिया थिए शायदि इंतिज़ामिया बि सुम्ही पई आहे उन्हनि ते बि को अहिड़ो को लॻे थो प्रेशर कोन्हे जो आवाम जो को ख़्यालु कयो वञे ऐं जेको राति जो मच्छर वरी मच्छरनि को स्प्रे वग़ैरह बि कोन सरकार तरफ़ों वरी जे ग्लोब हिन वक़्तु 15 खां 20 रुपए ग्लोब मिले पोइ बसि ॿियो बिजली आहे कोन ॿियो ग़रीब माण्हू पियो त मच्छर में पटिजे पोइ उन तदारु तव्हां कहिड़ी अपील कंदो DSO खे या म्यूनिसिपल इंतिज़ामिया खे? साईं आहे त मोदबाना गुज़ारिश इहा आहे अफ़सरान खे त महिरबानी करे स्प्रे कराए वञे त जीअं जेके बि मच्छर आहिनि ख़तमु थियनि जीअं असां मलेरिया खां बची। जी नाज़रीन, हींअर असां बीठा आहियूं कायदा प्रेस क्लब जे सदर अब्दुल वहीद अब्दुल साहब सां। साईं जन खां पुछंदासीं त मलेरिया जी बि हले थी हींअर ऐं ॾाढा मच्छर आहिनि माण्हू ॾाढा परेशान आहिनि चवंदो तव्हां हिन बारे में? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त हिते जे जेके माण्हू आहिनि जिथे जेको आहे सो मच्छर जेको आहे सो हुनखे ॾंगनि पिया हुते मलेरिया जेको आहे सो बीमारियूं पैदा थियनि पियूं ॿियूं खोड़ सारी बीमारियूं त जनम वठनि पियूं ऐं माण्हू जेको आहे मुतासिर हॉस्पिटल ताईं वञनि पिया त उन्हनि खे दवाऊं बि मिलनि पियूं त उते जेको आहे DSO साहब बि ख़ामोश आहे ऐं असां DC साहब जेको आहे उहो बि ख़ामोश आहे। असां चवण जो मक़सदु इहो आहे त हीअ जेके माण्हू वेठा आहिनि सिर्फ़ु इहे जेके सियासी गुॾा आहिनि ऐं जेको आहे त अचनि था पिया वक़्तु तौर ते जेको आहे सो पंहिंजा पेट भरे हलिया था वञनि पिया त असल में मां इहा ई हक़ीक़त जेको आहे सो बयानु कंदुमि पंहिंजे पब्लिक जे अॻियां त जेको असांजो अवाम आहे जेको हेठि तबिके जो माण्हू आहे जेको सिर्फ़ु कमाए ऐं खाए थो उहो बीमार खे वर्क करे था ऐं उन्हनि को बि जेको आहे सार नथो लही वञे उन्हनि खे जेको आहे सां को सहकार कयो नथो वञे उन्हनि का हिकु मेडिकल कान्हे का हुन जे लाइ का कैंप लॻाई कोन थी वञे हुननि जे लाइ जेको आहे सो कोई अहिड़ी शइ कोन थी थिए जंहिंमें जेको आहे हुननि को फ़ाइदो थी सघे त असांजा जेके मारवाड़ा आहिनि उहे वीचारा पहिरियां ई दरपद लॻा पिया लॉकडाउन खां वठी करे का बि जेको आहे हुनजी कमाई रोज़गार ज़रिया बि उन्हनि खे हुनजे बावजूदि जेको आहे हीअ असांजी जेके इंतिज़ामिया जेके फंड अचनि था पंहिंजो पाण हड़प करे था वञनि पिया पोइ हिते जेको आहे बीमारी जनम न वठंदी कोई छा थींदो आहे। ॿियो बि पुछंदुसि आउं बि कायदा प्रेस क्लब जो मेंबर आहियां ऐं मेंबर तौरु अवाम जे मसइलनि खे ख़्यालु रखी कयां बाक़ी दोस्तनि खे बि फाल कयो त जीअं प्रेस क्लब जेको अवामी मसइलनि खे उजागर करे। बिल्कुलु साईं तव्हां जेको आहे सो सही पिया चओ ऐं मां त इहा ई ॻाल्हि कंदुसि त जेके बि असांजे क़ाइदो प्रेस क्लब जी सभु दोस्त आहिनि उन्हनि खे मां सलाम पेश कंदो आहियां त हू कोशिशि कंदा आहिनि जेको आहे सो त मुतासिर माण्हू ताईं पहुची हुननि जेको आहे ख़िदमत सरअंजाम ॾियनि ऐं मुंहिंजी इहा रिक्वेस्ट आहे सभिनी दोस्तनि खे जेके बि क़ाइदे प्रेस क्लब के फॉलोअर आहिनि जेके हुनखे फॉलो कनि था जेके असांजा उहिदेदार आहिनि मेंबरान आहिनि मां सभिनि खे हथ ॿधी इहा गुज़ारिश कंदुमि त बराए महिरबानी करे क़ाइदे प्रेस क्लब हिकु सुठो नज़रियो आहे ऐं हिकु वॾो नालो आहे जेकॾहिं सचाईअ सां जेकॾहिं उहे जेको आहे हल्के ख़िदमत जेको तव्हांजो कमु आहे जेकी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी आहे ऐं जेको आहे सो सचाई सां जेकी सहाफ़त आहे उहा वॾी इबादत थी आहे ऐं जेको आहे सो उन्हनि जी ख़िदमत जेको आहे करणु तमामु सुठी ॻाल्हि आहे मां इहा नथो चवंदुमि। महिरबानी। सिंधु अनवर अबड़ू साहब सां बीठा आहियूं ऐं असां अदा खां पुछंदासीं त साईं हीउ मलेरिया ऐं मच्छरनि जो आज़ार आहे वॾो तव्हां इन लाइ छा चवंदो? मलेरिया थी वई आहे माण्हुनि जे ॿारनि खे ऐं डॉक्टर इहो अस्पताल में घुरी पियूं ऐं डॉक्टर एॾा त ज़ालिम आहिनि जो हिकु कोल्ड ॿार अॻे वेंदो त 50-100 में इलाज मिलंदो हुओ नंढो ॿार दरख़्त खणी वञी इलाज वठी ॿुधी त 1000 पोइ वियो जंहिंमें की हिकिड़ी मज़दूर जो 1000 रुपया हिकिड़ी मलेरिया जी हिकिड़े ॾींहं जी दवा जी डॉक्टर खां वठे ऐं हिकु चा हूंदा तव्हां त मंगलनि मंदरु सुता पिया हो ऐं तव्हां मल में बूथ खे बचे सुम्ही था पिया त मच्छर तव्हांखे लॻंदी हूंदा तव्हां जॾहिं त कुझु आज़ार आहे ई कोन स्प्रे छो नथा करनि छा मसइलो आहे हिननि जो? इन जे लाइ मां हुनखे इहो ई तंबिह थो कयां त तव्हां हुननि खे हुकुमरान खे चवां थो कुझु हया शर्म कयो ॿाराणी जे इलाइक़े ते निकिरी पियो ॿाराणी जे बचनि खे बचायो अवाम बचायो अवाम जा मासूम कुझु समाजी वर्कर कुझु साफ़ कम बि वरिता आहिनि त इहे जेको मच्छरनि जो आज़ार हींअर राति लॻो पियो आहे इन जे बारे में साईं थोरा बि ॾींदो माण्हू ॾाढा परेशान ऐं मलेरिया बि थिए थी त इहो स्प्रे कोन थो थिए छाजे करे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं बादशाह तव्हांजी महिरबानी जो तव्हां मूंखां बि थो सुणाया हो जीअं त अॼु तमामु घणो राति जो जेकॾहिं यकीन कयो त एॾो आज़ार आहे मच्छरनि में मां अॼु सुबुह पोस्टर आई त दोस्त चवनि पिया त भला जेको 18-19-20 तव्हां छो लिखियो आहे तव्हां सॼो शहर लिखो त सॼे शहर में माण्हू मरनि था पिया मच्छरनि जो आज़ार आहे। असीं लाड़काणे जे DC साहिब खे पहिरियों ई उन सां गॾु म्यूनिसिपल कमिश्नर खे ऐं आला अमलदारनि खे रिक्वेस्ट कंदासीं त माण्हुनि खे बीमारियुनि खां बचायो ऐं जेतिरो जल्द थी सघे अॼु जी ॻाल्हि सुभाणे ते न छॾियो ऐं जल्दी स्प्रे करायो। जॾहिं दाऊं कंदा आहियूं त तॾहिं वर्क थींदी आहे
भला इन्हनि ते पाण ज़िम्मेवारी न आहिनि छा जो पाण क़बूल करे जेको आवाम जी ख़िदमत कनि? सिंधीअ में अवां तव्हां पाक ॿुधो आहे न त मां तॾहिं बुबो ॾींदी आहे जॾहिं ॿारु रोईंदो आहे। इन करे असां बि हुकूमत जा जेके आहियूं उहे सदा बचायूं, असां रोईंदासीं उहो ॿुधंदी, न त चवंदा सुम्हिया पिया आहिनि, ठीकु आहे सुम्हिया पिया आहिनि त सही आहे, पिया मच्छर न खाइजनि भली खाइजनि। छो वटि तक़रीबन जेको आहे मलेरिया जो सामान मौजूदु आहे ऐं म्यूनसिपालिटी बि कंदी आहे। भला हाणे जेकॾहिं आहे त पोइ हुननि खे त पाण मुरादो करणो, हुननि खे मच्छर नथा पटनि छा भला? न उन्हनि खे बिल्कुलु मच्छर पटींदा आहिनि, पर उन्हनि खे वॾे में वॾी बीमारी बि पटींदी आहे। तारा मजबूर हूंदा आहिनि, वॾो माल वॾियूं गरियूं फीयूं भरे अची पोस्टियूं वठंदा आहिनि, उन्हनि जी मजबूरी हूंदी आहे। समाजी वर्करनि जा ऐं सहाफ़ियुनि जा व्यू ॿुधा ऐं ॾाढो ॾुख जो इज़हार थो थिए ऐं ॾुख बि करिणो थो पए त MPA MNS जे करे जेको आहे असांजे जेके बुनियादी हक़ आहिनि उहे बि कोन था मिलनि ऐं उन्हनि खां बि असां महरूम आहियूं। कोशिशि कंदासीं त लाड़काणे में पूरे में स्प्रे थी वञे ऐं स्पेशली अवाम जे मथां DC साहब जी महिरबानी हूंदी। आउं आहियां दिलबर शाहिद, MD सिंध, मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो।